नाज़रीन मिरपुर ख़ास ब्यूरो टाइम में अॼु वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। सॼी सिंध जीअं मिरपुर ख़ास में बि जेको कणक जो फसल तक़रीबन मुकमल रही चुको आहे। हिन वक़्तु मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि तक़रीबन 90% जेको आहे कणक जो फसल रही चुको आहे। ऐं उन खां अलावा सूबाई वज़ीर जेको फूड खाते जो सैयद नासिर शाह पारां आबादगारनि सां ॿ गॾिजाणियूं बि मिरपुर ख़ास में पहुची कयूं। उन खां अलावा जेको आहे ॻुझ गोह में बि जेके आबादगारनि जूं गॾिजाणियूं बि थियनि थियूं ऐं जेके आबादगार उहे जेके आबादगार बाअसर आहिनि या जेके सरहंदी वारा आबादगार आहिनि उन्हनि सां गॾिजाणियूं थियनि थियूं, फूड खाते वारनि जूं थियनि थियूं। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त हमेशह इहे आबादगारनि सां थींदो आहे जेके बि फसल लहंदा आहिनि, चाहे कमनि जो फसल हुजे, चाहे बसर जो फसल हुजे, चाहे फुटी जो फसल हुजे, चाहे कणक जो फसल हुजे, इहे जॾहिं बि फसल लहंदा आहिनि आबादगार तंज़ीमूं उथंदियूं आहिनि, आबादगार तंज़ीमूं सरापा एहतजाज हूंदियूं आहिनि, इंतिज़ामिया सां गॾिजाणियूं कंदियूं आहिनि, चूंडियल नुमाइंदनि सां गॾिजाणियूं कंदियूं आहिनि। मगर हिननि खे अघु न मिलण जे करे ही हमेशह रोडनि ते हूंदा आहिनि। हींअर ताज़ो जेको कणक जो फसल लथो पियो आहे हिते मिरपुर ख़ास ज़िले जे अंदरि जुॾे में सभ खां पहिरीं जेका आगाटी कणक लहंदी आहे, जेको जुॾे में हिन वक़्तु तक़रीबन 95% कणक बिल्कुलु लही चुकी आहे। उन खां पोइ उहे जेके आबादगारनि जेके रड़ियूं कनि था, ॿियनि आबादगारनि सां गॾिजी करे एहतजाज कनि था। ऐं हींअर ताज़ो जेका बारदाने जी सूरत हाल आहे उन हवाले सां मिरपुर ख़ास में आबादगारनि जी हिकु वॾी गॾिजाणी बि थी आहे ऐं जंहिंमें इहे फ़ैसिला बि कया विया आहिनि। असां अदालत में वेंदासीं, हिन जे ख़िलाफ़ु केस पिणु दाख़िल कराईंदासीं। ऐं हिन वक़्तु असां अगरि जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे ताल के हुसैन बख़्श मरी जो जेको वॾो आबादगार आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। मुमताज़ मरी, असांखे तव्हां इहो ॿुधायो आबादगार अॻुवान आहियो, छाजे करे जॾहिं बि फसल लहनि था तव्हांजूं गॾिजाणियूं थियनि थियूं ऐं उन ते को बि अमल कोन पियो थिए। हिन वक़्तु बि जेको ताज़ो कणक जो फसल लथो आहे ऐं तव्हांजूं गॾिजाणियूं थियूं आहिनि, इन में कहिड़ो लाइ अमल ठाहियो विया तव्हां? साईं, असां आबादगारनि जी बदकिस्मती आहे, ख़ासि करे सिंधी आबादगारनि जी, त कमनि जो हवाले सां असां वॾियूं नाइंसाफ़ियूं थियूं। उन लाइ असां एहतजाज कयासीं। सिंध में एहतजाज, वज़ीर आला हाउस जे साम्हूं एहतजाज थियो, उते लठियूं, वाटर कैनन खाधासीं। उन खां पोइ इस्लामाबाद वियासीं, उते असेंबली जे साम्हूं वञी जेको एहतजाज कयो, उन जो को ख़र्च तेल न निकितो। उन खां पोइ हींअर ताज़ो असांजो कणक जो फसल पियो लहे, ख़ासि करे मिरपुर ख़ास ज़िलो तव्हांखे सभिनी खे ख़बर आहे त आगाटो आहे इन फसलुनि जे हिसाब सां। त उते असांजो जेको कणक जो फसल लथो आहे उन में बि असां सां वॾी नाइंसाफ़ी पई थिए त जेको बारदानो असांखे फेबरवरी ऐं मार्च में मिलणु घुरिजे, बल्कि मार्च जे पहिरें ई हफ़्ते में असांखे मिलणु घुरिजे ज़मींदारनि खे, उहो अप्रैल में पियो विरायो वञे ऐं उहो विराइजे बि ज़मींदारनि खे न पियो। उहो सिर्फ़ु जेके अचनि पिया हिकिड़ा जियाला पिया अचो खणियो वञनि, कामरेड पिया अचो खणियो वञनि ऐं ॿियो जेके ऑफिसरनि जा जेके वापारियुनि सां पाण मंझि मेल जोल थियल आहे उन्हनि खे टोटल बारदानो ॾिनो पियो वञे। हेल ताईं बज़ाते ख़ुदि आउं हिकिड़े ज़मींदार जी हैसियत सां यकीन थो ॾियारां त मूंखे हिकिड़ो बोरी जा हिकिड़ो कटो बि अञा ताईं न मिलियो आहे। ऐं असीं 4 दफ़ा 2 दफ़ा विया आहियूं डिप्टी कमिश्नर वटि, 2 दफ़ा DFC वटि। हुन असांखे ॾटनि ऐं आसरनि ते हलाए उन जे बावजूदि असांखे हिकिड़ी बोरी कोन मिली आहे। तव्हां यकीन करियो मूंसां गॾु जेकॾहिं हलो त सेठनि जे दुकाननि ते जिते कांटा उन्हनि जा आहिनि, मिरपुर ख़ास जे रिंग रोड ऐं उन जी पसगिरदाई में जेके कांटा आहिनि उते इहो ई साॻूणो फूड डिपार्टमेंट जो बारदानो जेको उन जूं ट्रकूं लोड पियूं थियनि। त इहे नाइंसाफ़ियूं ऐं हालांकि हुकूमत पाण ॾिसे पई अखियुनि सां त ईंदे वेंदे सरकार पंहिंजी अखियुनि सां ॾिसे पई त इहे बारदानो वापारियुनि वटां पियो अचे भरिजो, ज़मींदारनि वटां त कोन पियो भरिजे। तव्हां इल्ज़ाम हणो था त जियाला खणी था वञनि, तव्हां पाण बि जियाला आहियो। असांखे इहे इतला मिलिया आहिनि त जेको 8000 बोरियूं जेके तव्हांखे मिलियूं आहिनि, हींअर तव्हां चओ था त असांखे को बारदानो कोन मिलियो आहे ऐं ताल के हुसैन बख़्श मरी जो बारदानो केॾांहुं पियो वञे? साईं, का ख़बर कोन्हे। सिर्फ़ु सेंटर मौजूदु आहिनि, सेंटरनि ते न उन्हनि जा इंस्पेक्टर आहिनि। बारदानो हितां ई जेको हिन जो जेको हेड ऑफिस आहे उतां खां ई पर ॿाहिरो कंहिं वॾेरी जे उताक ते वञे पियो या त कंहिं डायरेक्ट कंहिं वापारी जे दुकान ते पियो लहे या कंहिं जेको चङो भलो हैसियत रखंदड़ आहे कंहिं MPA MNA जे जेको वास्ते वारो आहे, असर रसूख़ वारो आहे त उनखे बारदानो बि मिले। आम जेको नंढो गिरोवर आहे या जंहिंजी पहुच न आहे ज़मींदार जी, उनखे त कतई बारदानो अञा ताईं न पियो मिले। बकुल तव्हांजे छा ही MPA MNA इन बारदाने जी करप्शन में मुलवस आहिनि? साईं, MNA MPA
शायदि एतिरा अंधा थी चुका आहिनि जो उन्हनि खे इहा करप्शन नज़र नथी अचे। हू पंहिंजे जियालनि कामरेडनि खे बि थोरा पिया कनि। लाज़मी उहो ॾिसण में अचनि पिया। तव्हां ऑफिसुनि में वञो त जियाला बि वेठा आहिनि उन्हनि जे ई नालनि सां, जेके MPA उन MNS जे जेको नाला वठियो उन्हनि जे ई बारदानो खणियो वञो जेको वापारियुनि खे विकिणनि पिया। त इहा उन्हनि MNS MPS खे ख़बर न आहे त हीउ जेको जियालो असांजो आहे उन वटि त 2 एकड़ ज़मीन बि कोन्हे, उहो 500 कट्ठा खणी वञे केॾां पियो, या 200 कट्टनि जी पर्ची जेको मूंखां ज़बरदस्ती लिखाराए पियो उहो खणी वेंदो केॾां, जंहिं वटि 2 एकड़ ॿनी बि न आहे। त उनखे ख़ुदि खे इहा ॻाल्हि सोचणु घुरिजे, उनखे न ॾिए। इन्हनि MPA इन्हनि MNN मां कहिड़ी उमेद रखंदव जेके बोरी जेका आहे हिकिड़ी कणिक जी बोरी या माना कटे ताईं जेके विढ़नि था, एतिरी करप्शन कनि था, इन्हनि मां कहिड़ी उमेद आहे जेके आवाम जा वेही मसइला हल कंदा? रब जी ज़ात खां ॿियो असांखे हिते सिंध जे जेको MPS MNS खे बि ॾिसी वरितो आहे ऐं वज़ीर आला साहब खे ॾिसी वरितो, अॻूणे सदर साहब जा बि सिस्टम ॾिसी वरितासीं, कमंद में बि इहे ई लठियूं धिका खाधासीं, वरी साॻुणो अची कणिक में बि इहा साॻुणी पोज़ीशन आहे। ख़ुदा खां ई दुआ घुरूं था, या अल्लाह असांजे सिंध जे निज़ाम खे को बहितर कर, हिन सरकार खे को सुधारो ॾे त असां ग़रीबनि जे जेको पेट ते छुरी त न हणे, असां जेको आबादगार असांजे हारी जे जेको उन पेट खे त न वढे, हीउ असांजे ई जेको पेट मञा जेको कढियो पिया खाइनि। असीं इहो ई था चऊं कुझु रहम करियो, असां आबादगारनि ते रहम करियो, ॿियो उन्हनि ते न कंदो तव्हांखे पिटूं लॻंदियूं। ऐं चवंदा आहिनि न आहे ग़रीबा क़ैर खुदाई, त इहो कॾहिं क़ैर न नाज़िल थिए उन खां डिॼनि। असीं त चऊं था हाणे ढकण खां असीं रहियासीं। तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, आबादगार अॻुवाणा मुमताज़ मरी हिन जा तव्हां वीचार ॿुधा था। हिन जो चवण त हीअ जेका बारदाने में करप्शन में मेन मुलविस हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि, उन खां अलावा हितां जेके जियाला आहिनि उन्हनि खे जेके कणिक में बोरियूं मिलनि थियूं या कटा मिलनि था, जेके इहे विकिणी करे जेको आहे वञी पंहिंजा पैसा कमाइनि था, मगर असां जेके आबादगार आहिनि उहे अॼु बि रोडनि ते आहिनि। ऐं मुमताज़ मरी तव्हांजे साम्हूं जेके हुननि लाइ दुआऊं बि करे पिटूं बि ॾिए थो, मगर अलाह करे उन ते को अमल थिए, उन्हनि ते को असरु थिए। मगर हींअर ताज़ो जेका मिरपु ख़ासि ज़िले जी जेका सूरत हाल आहे उन में सभु रोड रस्ता तबाह आहिनि, सॼा खाता करप्शन जे वर चढ़ियल आहिनि, एंटी करप्शन वारनि पारां छापा आया आहिनि। मगर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे हिन ज़िले जो को धणी धोड़ी कोन्हे, को चूंडियल नुमाइंदो कोन्हे, जी वणे थो तीअं कनि पिया। अगरि जेकॾहिं कणिक जी बोरी अचे त उहा बि जेके हीअ पंहिंजे पेट भरण लाइ खणी था वञनि। बाक़ी हिन सिंध जी छा सूरत हाल ते हीअ मुंहुं ॾींदा, वरी गजाणियूं कंदा, उन खां अलावा जेके सॼो ॾींहुं इंतिज़ामिया पारां मीटिंगूं बि कयूं थी वञनि, पर हुनजो असरु कुझु बि कोन पियो थिए। नाज़रीन, जेको तालके सिंधड़ी जो जेको आबादगार अॻुवाणा उहा सां गॾु वीडियो लिंक ते मौजूदु आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त छा चवणा। ॿुधाइजो तव्हां सिंधड़ी तालके जा वॾा आबादगार आहियो, वधि खां वधि सिंधड़ी तालके में बारदानो मिलियो आहे, उन खां अलावा हितां जूं जेके स्कीमूं अचनि उहे बि सभु सिंध में वञनि थियूं, छाजे करे तव्हां अॼु रोडनि ते निकितल आहियो? सिंधड़ी तालके खे मिलियो हूंदो, पर ज़मीदारनि खे जेके प्रॉपर ज़मीदार आहिनि उन्हनि खे त न आहे मिलियो, ऐं या त विकामजी वियो आहे या जेके मंज़ूर नज़र माण्हू आहिनि उन्हनि जी जेके 10 एकड़ आहे जंहिंजी कणिक पोखल उनखे को हज़ार बोरी मिली वई हुजे उहा त ख़बर कोन्हे। पर आउं पाण सिंधड़ी में रहां थो, मुंहिंजे वेझो हिकिड़ो सेंटर ठाहियो वियो आहे, मुंहिंजे वेझे में वेझो शेरवा सेंटर आहे, जंहिंजी न त को स्पॉट आहे, न को ऑफिस आहे, न को हुनजो को इंस्पेक्टर असांखे लभे थो। असीं ॻोल्हे थकाऊं, DD वटि ताईं असीं विया आहियूं, DC वटि असीं विया आहियूं, DFC सां असां मीटिंग कई आहे, असां जेका लिस्ट ठाहे ॾिनी प्रॉपर ज़मीदारनि जी, हुननि खे त हिकिड़ो कटो बि हुननि कोन ॾिनो आहे अॼु ताईं बि। असांखे त ॻोल्हे बि कोन था हथ अचनि। इहे गॾिजाणियूं थियूं त जिन वटि सतो फार्म हूंदो या ढल जी रसीद हूंदी उन्हनि खे बारदानो ॾींदासीं, मगर हाणे उहो सते फार्म ते या ढल जी रसीद ते अमल थिए पियो या न? न साईं, ईअं डायरेक्ट पिया ॾियनि, न को सतो फार्म आहे न का ढल जी रसीद आहे, उहा त कंहिं का पॉलिसी आहे ई कोन त कंहिं तरीक़े सां हू ॾींदा, उहा त पॉलिसी न आहे। न को सतो फार्म किथां कंहिंखां था घुरनि, न को ढल जी, उहो त जंहिंजो फ़ोन चङे माण्हू जो अची वियो, का सियासी शख़्सियत आहे, का मोतबर आहे, उनजो अची वियो, पोइ कंहिंजे हवाले सां कंहिंजे हवाले सां उन्हनि खे मिले पियो। बाक़ी प्योरली आबादगार खे नथो मिले। जेको इहो नुक़सानु थिए पियो, इहो वापारनि विकिजे पियो इहो बारदानो, ऐं उन ते कमाइनि पिया, सभिनि जी मंथली लॻल आहे उनजे मथां। केतिरो हिन वक़्त ताईं भला आबादगारनि खे नुक़सानु थियो हूंदो जेको अञा ताईं उन्हनि खे बारदानो कोन मिलियो आहे? साईं ज़रूरु आहे, इहो आहे त आहे त आबादगार खे जेतिरो नुक़सानु हूंदो, छो जो अधु जो हिसेदार हारी बि आहे, ओतिरो ई उनजो बि नुक़सानु थींदो।
हींअर मार्केट में 1200 वधि में वधि कणक हले पई, पहिरीं 1100 खां बि घटि विकाणी आहे। जॾहिं 1100 रुपया विकाणी आहे तॾहिं मार्केट में सॼी कणक खजी आबादगारनि खां वापारियुनि वटि अची वई आहे। हाणे हुनजो इहो आहे त जेको डिफरेंस 150-200 रुपयनि जो बीहे थो, उनजो फ़ाइदो सिर्फ़ु या त कामोरनि खे थियो आहे, जेके इख़्तियार बाइख़्तियार आहिनि, जिनजे हथ में बारदानो ॾियणु आहे, या फ़ाइदो थिए थो वापारियुनि खे। ज़िमीदार खे उन में को फ़ाइदो न आहे। उहो ज़िमीदार त वीचारे पंहिंजी कणक 1100, 1150, आख़िरी 1200 अघ में विकिणी वेठो। तव्हां छा सम्झो भला इहे वापारी, इहे फूड खाते वारा, इहे चूंडियल, इहा ज़िले जी इंतिज़ामिया सभु हथ सां वठी करे जेको आहे सिंध जी मईशत खे तबाह पिया कनि? साईं बिल्कुलु प्री प्लानिंग आहे सॼो। हमेशह जी तरह हींअर बि ईअं थियो आहे त सीज़न ख़तमु थियण खां पोइ जेका इहा पॉलिसी आई आहे, बारदानो विराइण शुरू थिया आहिनि। हाणे ज़िमीदारनि वटि त 90% खजी वई आहे कणक, 10% खण रहिजी बि वई हूंदी घणी भाङे। हाणे वापारियुनि वटि कणक आहे, उहो भरिया भले रसाईंदा, बाक़ी असां वटि त कणक ई कान रही आहे। आम ज़िमीदार आहियां तलके सिंधड़ी जो, ऐं आउं बि ख़ासि ज़िमीदारनि खे सुञाणां थो। ऐं आबादगार बोर्ड में बि एक्टिव आहियां, ऐं सॼो ॾींहुं मीटिंग्स में गॾु हूंदा आहियूं। त असां जंहिंजी खे तंहिंजी रड़ आहे त असांखे बारदानो कोन मिलियो, ऐं असां पंहिंजी कणक 1100 में या हुनखां घटि या 1150 में असां विकी आहे। वक़्तु मिरपुखा ज़िले जे अंदरि बाक़ी 10% कणक जेका आहे ज़मीन में या खरनि में आहे, बाक़ी त सॼी कणक लही चुकी आहे। तव्हां छा था सम्झो भला इहो जेको बारदानो आहे मिलियो आहे, सिंध हुकूमत हिननि जेको पंहिंजनि माण्हुनि खे जेब ख़र्ची या ख़ुशि करण लाइ मोकिलियो आहे? साईं बिल्कुलु, जेके जाला चओ या कारकुन चओ या जेके हुकूमती पार्टियूं आहिनि, उन्हनि खे ख़ुशि करण जे लाइ 50-60 रुपए में मार्केट में विकामजो वञे इहो कटो हिन जो बारदाने जो। उहो हुतां 1000 बोरियूं खणनि था, हुते 50-60 हज़ार रुपया हुनजा ठहियो वञनि, हुनजी जेब ख़र्ची ठहियो वञे। कुझु कामोरा वठनि था, कुझु जेको कारकुन सियासी उसूख़ ते वठनि था, कुझु हुननि जे खीसे में वञे थो, नुक़सानु थिए थो हारी जो या जेको आबादगार ग्रोवर आहे उन जो। इकबाल साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही आबादगार अॻवाना इकबाल राजपूत, जंहिंजो तालुक़ु आहे तालके सिंधड़ी सां। हिनजा वीचार ॿुधा हूंदा। हिन खां पहिरीं जेको तालके हुसैन बख़्श मरी जेको आबादगार अॻवानो, मगर ही बारदानो सिर्फ़ु हिननि हिकिड़ो फुड खाते वारनि लाइ, ॿियो सूबाई वज़ीरनि लाइ, टियों ज़िले इंतिज़ामिया लाइ आंदो वियो आहे। छाजे करे त कणक जेका आहे असल जेके ज़मीदार आहिनि उन्हनि जी कणक खरनि में पियल आहे, या हू जेके चकीनि खां कटा, दुकाननि खां कटा वठी करे वापारियुनि खे विकिणनि था। इन जो मेन सबबु इहो आहे त बारदानो सिर्फ़ु उन्हनि खे मिलंदो जेके पैसो उन्हनि खे कमाए ॾींदा। फुड खाते वारनि जा पहिरीं वापारियुनि सां तालुका हूंदा आहिनि, जेके वापारियुनि खे ॾींदा। हमेशह जॾहिं बि बारदाने जी सीज़न ईंदी आहे त रोडनि ते आबादगार निकितल हूंदा आहिनि, रस्तनि ते निकितल हूंदा आहिनि, मगर हिननि जी केर बि ॿुधण वारो कोन्हे। नाज़रीन, वठूं था नंढी साई खां पोइ तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। हिन वक़्तु जेको वीडियो लिंक ते मौजूदु आहे हाजी मलूक राजड़ ऐं आबादगार अॻवान आहे, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं। असीं तव्हांखे इहो ॿुधायूं त मिरपुर ख़ासि जा वॾे में वॾा जेके ज़मीदार आहिनि, असल जेके ज़मीदार आहिनि, जी चीमा फार्म आहे, मरी फार्म आहे या राजड़ फार्म आहे, इहे आबादगार जेके सदाई रोडनि ते हूंदा आहिनि, मसलनि में कमनि जा गोजनि, चाहे जेके फसलनि जा गोजनि, मगर जेके आबादगार न आहिनि, हमेशह उन्हनि खे जेको बारदानो मिले थो। छाजे करे त या त ही उन्हनि चूंडियल नुमाइंदनि जी हाज़िरी में कोन हूंदा आहिनि, या उन्हनि ऑफिसरनि जे वेझो कोन था थियनि। जी त सदाई जेकॾहिं हिन मसइलनि लाइ करे हिननि जे जेके वॾा वॾा फार्म आहिनि, अॼु जेके उहे बारदाने लाइ करे जेको परेशान आहिनि, हिते जेके इजलास कनि था, मीटिंगूं कनि था, गॾिजाणियूं कनि था, मगर उन ते कुझु बि असरु कोन पियो पए। उन हवाले सां हाजी मलूक सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हीअ हमेशह जेको आहे आबादगारनि जे मसइलनि में, आबादगारनि जे इशू में हमेशह सभ खां अॻियां हूंदा आहिनि। चाहे हैदराबाद में प्रेस क्लब जे साम्हूं मुज़ाहिरो हुजे, चाहे कराची हुजे, चाहे इस्लामाबाद हुजे, ऐं आबादगारनि जे मसइलनि में सभिनी सां गॾु हूंदा आहिनि। हिन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त छा हिननि खे बारदानो मिलियो आहे, या साॻी तरह हुननि जी ॿिया आबादगार दाऊं करे रहिया आहिनि त असां जेके असल आबादगार आहियूं असांखे बारदानो कोन पियो मिले। सिर्फ़ु जियालनि खे बारदानो मिले थो, उहे पंहिंजा पेट भरनि था ऐं उहो विकिणनि था। ऐं फूड खाते वारनि जी जेका हेॾी वॾी करप्शन आहे, हुन ते का बि जांच कोन थी थिए। एंटी करप्शन खातो त आहे, एंटी करप्शन खातो हमेशह मिरपुखा ज़िले जे अंदरि इहा रवायत रही आहे त सिर्फ़ु वञी छापा हणंदो आहे, या हुननि जा कागज़ वञी चूंडे वञी कागज़ खणंदा आहिनि, उन खां पैसनि एवज़ सभिनी खे छॾियो था ॾियनि। इहे खाता बिल्कुलु हिते फेल आहिनि, भले चाहे हिननि जो चेयरमैन या हिननि जा जेके मिनिस्टर केतिरी बि भले ईमानदारी ॾेखारनि, मगर ज़िले में जेके मुक़ररु ऑफिसर आहिनि उन्हनि जी हालति इहा आहे, सॼो ॾींहुं जेके इहे पाण बारदाने जी करप्शन में मुलविस हूंदा आहिनि। इन्हनि जा पंहिंजा जेके माण्हू जेके स्पेशल में रखियल आहिनि मंथलियुनि ते, उहो पाण बारदाने ते असां पाण ॾिठा आहिनि त उहो घुमंदा रहंदा आहिनि। त किथां आबादगारनि खे बारदानो मिलंदो जेके मिरपुर ख़ासि ज़िले जा
जेके ये सभई कामोरा भी ने बारदाने जे करप्शन में मुलवस हुजनि। त नाज़रीन हिन वक़्त सां गॾु जेको मलूक राजड़ वीडियो लिंक ते आहे उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं, हुनजो छा चवणु आहे। मलूक साहब, असांखे तव्हां इहा ॿुधाइजो मिरपुखा ज़िले में केतिरी कणक पोखी वेंदी आहे ऐं केतिरो फसल हिन वक़्तु लही चुको आहे, हिन वक़्तु छा सूरत हाल आहे? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाजी मलूक राजड़ आबादगार आहियां ऐं सिंध आबादगार बोर्ड ज़िला मीरपुर ख़ास वाइस प्रेसिडेंट जी हैसियत में। मीरपुर ख़ास अमां सवाल पुछो। मीरपुर ख़ास में तक़रीबन 60 खां 65,000 एकड़ ते पोखी थींदी आहे कणक जी ऐं 20 खां 25 लख मण जे हिसाब तक़रीबन उतारो जो अचे थो। छा सूरत हाल आहे? आबादगार रोडनि ते आहिनि, उन सां गॾु हारी बि मुतासिर थियनि था? सेण ॻाल्हि इहा आहे त बारदानो हिकिड़ो त असां वटि कणक हिते अर्ली लहंदी आहे। असांजे ज़िले में जुॾे में 15 मार्च कणक अची वेंदी आहे ऐं अॻे बि ईअं थींदो रहियो आहे त बारदानो अर्ली इशू कंदा हुआ। हिन दफ़े बारदाने खे सिर्फ़ु लेट इन लाइ कई ताकी इहा कणक सॼी अची वञे वापारियुनि वटि ऐं पोइ बारदानो इशू कयो। ज़मींदार वटि कणक हूंदी कोन, ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो फूड डिपार्टमेंट वारा जेके आहिनि उहो उनखे पंहिंजो उन्हनि खे ॾींदा, वापारियुनि खे ॾींदा ऐं उहो पंहिंजा गोदाम भरींदा। ताज़ो सूबाई वज़ीर बि मिरपुर ख़ास दरबार हाल में पहुतो आहे, 3 गजाणियूं कयूं, भला उन ते को असर थियो आहे या न? से नासिर शाह तमामु असांखे यकीन ॾियारियो मीटिंग में त अॻे बारदाने जी विरासत थींदी आहे उहा हिन दफ़े इंशाल्लाह उहो कोन थींदी अहिड़े नमूने सां ऐं तमामु फेयर विरासत थींदी। पर नासिर शाह जे वञण खां पोइ हिननि ॿुधायो त असां हिकिड़ी कमेटी ठाहींदासीं जंहिंमें सिंध आबादगार तंज़ीमूं जेके आहिनि उन्हनि जा नुमाइंदा ज़रूरु रखंदासीं। पर मिनिस्टर साहब जे वञण खां पोइ सेक्रेटरी साहब या फूड डिपार्टमेंट वारनि को अहिड़ो उन ते को क़दम न खयो जंहिंसां को पंहिंजो कमेटी ठाहियूं हुजनि या को नुमाइंदो हुजे असांजे जेको ग्रोवर एसोसिएशन जो या आबादगार बोर्ड जो या को बि अहिड़ो को बि हुननि कोन। सिर्फ़ु वाहिद DFC जेको ऑल इन ऑल आहे उहो पंहिंजे डिप्टी डायरेक्टर जेको फूड आहे मीरपुर ख़ास जो उन जी कोन थो ॿुधे, उहो DC जी बि कोन थो ॿुधे। इवन 2 ज़िलनि जी चार्ज आहे हुन वटि ऐं हू पंहिंजी मनमानी आहे। टोटल जेका हींअर कणक असांजी तक़रीबन 90% असांजे निकिरी चुकी आहे। ज़मींदार को 10% उहे ज़मींदार के वॾा हूंदा उन्हनि वटि को कणक आहे, बाक़ी त कणक टोटल वापारियुनि वटि आहे। हींअर बि ताईं हलंदो ॾिसंदो त वापारियुनि सरेआम पिया विकिणनि, सरेआम ट्रकूं पियूं भरजनि। माना को हुननि खे इहो आहे कोन, इन करे जो उन्हनि पैसनि सां बारदानो ख़रीद कयो आहे ऐं हुननि खे को डपु आहे कोन। छाजे करे भला आबादगार इन्हनि मसइलनि ते ख़ामोश हूंदा आहिनि? जेको फसल लहे थो आख़िरी में आबादगार उथी गजाणियूं कंदा आहिनि या तहरीकूं हलाईंदा आहिनि? साईं हाणे ॻाल्हि इहा आहे त हाणे सुठो सवाल कयो तव्हां। ॻाल्हि इहा त असां सिंध आबादगार बोर्ड जे प्लेटफॉर्म तां असां पंहिंजो DFC डिप्टी डायरेक्टर सां असां 2 मीटिंगूं कयूंसीं। हिकिड़ी 2 मीटिंगूं असां DFC सां कयोसीं, 2 मीटिंगूं असां डिप्टी कमिश्नर साहिब सां कयोसीं। पर असांखे हिननि यकीन ॾियारियो त बाबा तव्हांखे बारदानो मिलंदो। असां सिंध आबादगार बोर्ड जे प्लेटफॉर्म तां 38,000 ॿोरियुनि जा असां प्योर जेके ग्रोवर हुआ उन्हनि जा लिस्टूं ॾिनियूं, उन्हनि जा नाला ॾिना। असांखे अॼु ॾींहं ते हीअ चवंदा रहिया आहिनि त तव्हांखे अॼु था ॾियूं बारदानो, को रिस्पॉन्स कोन्हे असांखे। माना बारदाने खां माना जहिड़ो जवाबु मिली चुको आहे। भला आइंदा जो तव्हांजो छा लाइ अमल हूंदो? साईं असांखे हमेशह शुरू खां वठी आसिरे में रखियो थो वञे जी बारदाने जो आसिरो हो त अॼु त बारदानो अची वियो आहे, सेंटरनि ते पियो आहे, अॼु थो विराइजे, अॼु थो विराइजे, अॼु थो विराइजे। अॼु थी मीटिंग थी कॉल कजे, आसिरे में हिननि उहो टाइम कढी छॾियो ऐं एहतजाज जी कॉल ॾींदासीं दोस्तनि खे। हिननि जे सेंटरनि ते वञी हिननि जे गेटनि ते धरणा हणंदासीं ऐं असां कोर्ट में वेंदासीं हिननि जे ख़िलाफ़ु। तौर ते DFC मीरपुर ख़ास उन जेका हेॾो वॾो हिते जेको माण्हू सां असांजे आबादगार सां ज़्यादती कई आहे असांजे प्योरली जेको ग्रोवर सां, उन्हनि जे ख़िलाफ़ु वेंदासीं, कोर्ट में वेंदासीं। मलूक राजड़ साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन हीउ जेको आहे मलूक राजड़, हिन जी ॻाल्हि ॿाल्हि ॿुधी हूंदी। हीअ आबादगार अॻुवान आहिनि, हिननि जो बि इहे ई दावो आहिनि त असांखे बारदानो मिले कोन थो। असां हिनखे लिस्ट ठाहे ॾिनी आबादगारनि जी, उन बावजूदि बारदानो न मिलियो। हिन वक़्तु असां गॾु जेको आहे चीमा फार्म जो जेको आहे आबादगार अॻुवान जेको मौजूदु आहे मंसूर चीमा, उन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त मंसूर हुनजो छा चवणु आहे, भला उन्हनि खे बारदानो मिले थो या न पियो मिले? तव्हां ॿुधायो ताज़ो जेको आहे सूबाई वज़ीर जी दरबार हाल में हिकिड़ी गॾिजाणी थी हुई जंहिंमें तव्हां बि शामिल हो, उन में फ़ैसिला कया विया। छा उन फ़ैसिलनि ते अमल थियो या न थियो ऐं उन गॾिजाणी में तव्हां बि सूबाई वज़ीर सां गॾु हुओ? सभिनी खां पहिरीं त मां थोराइतो आहियां सिंध TV जो, जिन्हनि इन शइ खे हाईलाइट कयो आहे। इम्पोर्टेंट इशू आहे जेको सिंध लेवल ते आहे। अवां ॾिसो पिया त डेली जेको आहे अख़बारात में सॼे सिंध में जेका एहतजाज आहे
इन फूड डिपार्टमेंट जे अगेंस्ट। जेसिताईं मिनिस्टर साहब जो तल्लुक आहे, मिनिस्टर साहब ते बि मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो त हुननि मीटिंग हिकिड़ी कई बारदानो विराइण खां पहिरीं, त इन खे बिल्कुलु जेको आहे प्योरली ऑन मेरिट ग्राउंड ते जेको असीं बारदाने खे विराईंदासूं, पर इंतिहाई मूंखे अफ़सोस थियो त मेरिट ते त नालो निशान ई कोन्हे ऐं बारदानो अलाए कीअं विराई वियो आहे इहा ख़बर ई कान्हे अञा ताईं। ऐं ॾिसो हिते एतिरा ज़िमेदार अची गॾु थिया आहिनि ऐं कंहिं हिकिड़े खे सिंगल माण्हू खे हिकिड़ी बोरी कोन मिली आहे, जेका निहायत इंतिहाई अफ़सोस जी ॻाल्हि आहे। मां सम्झां थो हिन में सिंध गवर्नमेंट जी नाअहली ऐं नाकामी हिन में सिंध हुकूमत जी आहे। मंसूर चीमा साहब, तव्हां सूबाई वज़ीर सां बि गॾु हूंदा आहियो, उन खां अलावा ज़िले इंतिज़ामिया सां बि तव्हांजो गॾिजाणी थियो न, पोइ छाजे करे भला इन ॻाल्हियुनि ते अमल कोन पियो थिए अॼु जेके तव्हां पाण सरापा एहतिजाज साईं? उन साम्हूं असां उन मीटिंग में अवां ई वेठा हुआ। मां त स्टेट वे उन्हनि खे ॿुधाया जेका ट्रांसपोर्टेशन जो हवाले जा मसाइल हुआ उहो मां ॿुधायो, पॉइंट आउट कयो मिनिस्टर साहब खे, ऐं मिनिस्टर साहब चवणु लॻो न बिल्कुलु ई सही ॻाल्हि चओ था, असीं इन खे बिल्कुलु ॾिसूं था त हीअ ट्रांसपोर्टेशन जी मद में जेका पैसा आहिनि इहे ठेकेदार कीअं थो वठी वञे ऐं ग्रोर्स खे मिलणु खपनि, जे ग्रोर जेको आहे पके गोडाउन ते जेको आहे इहो रसाए थो। पर मूंखे इंतिहाई अफ़सोस थियो आहे त ही सिंध गवर्नमेंट बिल्कुलु अखियूं बंदि आहिनि। भले कोई एहतिजाज करियो, क्या ॻाल्हि बि कयो, केरु पुछण वारो कोन्हे, तव्हां छा पिया करियो, छाजे लाइ बीठा आहियो, अव्हांखे कहिड़ी प्रॉब्लम आहे, छा तकलीफ़ आहे, को हिकिड़ो सिंगल माण्हू को ऑफिसर जेको आहे पुछण लाइ तयारु कोन्हे। हाणे DFC ॾिसो, हुन वटि हिकिड़े DFC वटि 2 ज़िलनि जी चार्ज आहे। केतिरे अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे, भला को ॿियो माण्हू उते अपॉइंट करे छॾनि या मीरपुर में अपॉइंट करे छॾनि, ताकी हिते जे ग्रोर्स खे त कम अज़ कम मुतमइन था कनि। तव्हां सर छा था सम्झो ही जेको बारदानो अचे पियो ज़िले इंतिज़ामिया जो कहिड़ो किरदारु आहे, छा इहे बि विरासत में हुन सां गॾु? न, मां सम्झां थो हिन में न डिप्टी कमिश्नर न कमिश्नर, इन करे त असांजी मीटिंग थी हुई DC सां। DC स्टेट वे DFC खे चयो त बाबा असांखे इन्वॉल्व ई कोन कयो आहे ऐं डायरेक्टली सेक्रेटरी फूड जेको आहे उनजी ज़िम्मेवारी थिए थी त इन्हनि मॉनिटरिंग कमेटियूं छो न ठाहियूं आहिनि, जेका कमेटियूं मिनिस्टर चई वियो। हालांकि उमरकोट ज़िले में इन्हनि ठाहियूं आहिनि, मीरपुर ख़ास ज़िले में छो न ठाहियूं आहिनि। इंतिहाई अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त कमिश्नर खे बि कॉन्फिडेंस में कोन वरितो अथनि त असीं छा पिया करूं हिते फूड डिपार्टमेंट वारा जेका आहिनि। हिन में त चूंडियल नुमाइंदनि ऐं ज़िले इंतिज़ामिया जी त मेन ज़िम्मेदारी आहे। मूंखे चूंडियल नुमाइंदे ते बि इंतिहाई अफ़सोस थियो आहे त उन्हनि खे खपे आहे घटि में घटि इहो जॾहिं तकलीफ़ आई आहे सभु दोस्तनि खे, त उन्हनि खे खपे आहे त असांजी जेका अॻुवाणी करनि आहे, असां सां गॾु हलनि आहे या असांखे पुछनि आहे या फूड डिपार्टमेंट खे पुछनि आहे त बाबा कंहिंखे बारदानो ॾियो पिया, इहो असांजा वोटर्स आहिनि, इहो असांजी आवाम आहे, इहो नुमाइंदा आहिनि असांजा। इन्हनि खे एतिरो ख़्यालु कोन आयो त के हिकिड़े ज़िम्मेदार खे वञी पुछनि त बाबा अव्हांखे प्रॉपरली इन्हनि बारदानो विरायो या कोन विरायो आहे। मंसूर चीमा साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, ही जेको आहे आबादगार अॻुवाण मंसूर चीमा, त ही हमेशह जेके बि गॾिजाणियूं थींदियूं आहिनि, हींअर ताज़ो जेको सूबाई वज़ीर नासिर शाह पारां मीरपुर ख़ासि दरबार हाल में हिकिड़ी गॾिजाणी थी, जंहिंमें आबादगारनि खे बि गॾु विहारियो वियो, जंहिंमें डिप्टी कमिश्नर उन खां अलावा चूंडियल नुमाइंदा बि वेठा हुआ। मगर कणिक ख़रीदनि त ठहियो, मगर हिते जेको ज़िले लाइ बारदानो अचे पियो उहो बि करप्शन जे वर चढ़ियल आहे। इन में चूंडियल नुमाइंदा बि ख़ामोश आहिनि, ज़िले इंतिज़ामिया बि ख़ामोश आहे, मगर आबादगार हमेशह एहतिजाज कंदा ई रहनि था, मगर हुनजो कुझु बि हिननि जेको ऑफिसरनि ते असरु कोन थो पए। नाज़रीन, हाणे वठूं था नंढी साई खां पोइ वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं। नाज़रीन, नंढी साई खां पोइ वरी असीं तव्हां सां गॾु हाज़िर आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असां गॾु मौजूदु जेको आहे तालके मीरपुर ख़ासि, उन खां अलावा तालके कोट गुलाम जो जेको आबादगार अॻुवाण हाजी हुसैन बख़्शी लगारी, हुन सां ॻाल्हि ॿोल था करियूं त हुनजो छा चवणु आहे। हाई साहब, असांखे तव्हां इहो ॿुधाइजो त जेके बि आबादगार तंज़ीमूं आहिनि, ही हेॾी वॾी करप्शन थिए थी, इन्हनि जे ख़िलाफ़ गॾिजी को लाइ अमल छो नथा ठाहियो? हा, त मां तव्हांखे सही हक़ीक़त ॿुधायां त आउं तक़रीबन 20 सालनि खां हिन ज़िले में जनरल सेक्रेटरी आहियां ऐवान ज़राइत तरफ़ां। जेसीं ताईं कमर ज़मान शाह असांजो सदर प्रेसिडेंट सही कंडीशन में हो, तेसि ताईं असां हर लिहाज़ में फुल एक्टिव हुआसीं ऐं हर हफ़्ते असांजी हैदराबाद में मीटिंग थींदी हुई ऐं ही LBO ही सभु शयूं तव्हांजूं पोइ आयूं आहिनि, इहे बाक़ाइदे असां सां डिस्कशन थियूं, तंहिंखां पोइ ओके थींदियूं। हू अञा ताईं कोमा में आहे, वीचारो बीमार थी वियो आहे। उन खां पोइ जेका तंज़ीम नाले मात्र आहे, हुन में का जान कोन आहे, को फंक्शन कोन थो थिए। पंहिंजे फंक्शन न थियण जे करे वरी आबादगार एसोसिएशन पंहिंजी जाइ ते ठीकु ठाक एक्टिव आहे, उन सां कोऑपरेशन कनि, उन खे गॾु मथे खणी हलनि। उहो बि हर को शायदि पंहिंजी अना जो मसइलो सम्झे थो। मुंहिंजी नज़र में जेको न हुअणु खपे, हिते सभु असां हिकु आहियूं। जेसीं हिकु थी न हलंदासूं,
ईअं ई रोंदा रहंदासूं जीअं हींअर पिया रोयूं। असां जूं तव्हां जूं दोस्तनि जूं इन्हनि सभिनी रड़ियुनि जे बावजूदि असां ॾिठो त हिकिड़े पासे ॿुधी वई, हिकिड़े पासे ॻाल्हि कढी वई। नो रिज़ल्ट, नो रिज़ल्ट, नो रिज़ल्ट। ख़ुदा करे शायदि असांजे ऐं तव्हांजी हिन गॾिजाणी जो मथां ॿियनि ज़िलनि खे फ़ाइदो थिए जिन जी अञा कणिक एतिरी ॿाहिरि कोन आई आहे। बाक़ी असांजे ज़िले मज़ा कणिक निकिरी वई। वापारियुनि जो भलो थी वेंदो। बारदानो वॾी तादाद में वापारियुनि में विकाइणो आहे ऐं जेको वठनि बि पिया, अचे बि पियो, गवर्नमेंट माल बारदाना भरिजी अचनि पिया। ज़मीनदार जा कोन आहिनि, वञी तव्हां चेक कयो। भाई साहब बकुल तव्हांजे 90% कणिक हितां मीरपुखा ज़िले जी निकिरी चुकी आहे, पोइ छाजे करे भला इहे आबादगार जेका बारदाने लाइ करे? साईं मां तव्हांखे अर्ज़ु करे चुको आहियां त उहो बारदानो वापारियुनि वटि वञे पियो। वापारियुनि पंहिंजे गोडाउन में रखियो आहे, गवर्नमेंट जे गोडाउन में न। पंहिंजा पर्सनल गोडाउन हुननि जा आहिनि जिन में हुननि माल गॾु करे रखियो आहे। 2 महीननि खां पोइ साॻियो बारदानो भरे, छाकाणि गवर्नमेंट जा गोदाम बि हुननि खे भरणा आहिनि। 2 महीननि खां पोइ इहो साॻियो माल गवर्नमेंट जे गोदामनि में ईंदो। हुननि खे एतिरो प्रॉफिट मिले थो तॾहिं 50 रुपया पर बैग। तव्हांजा असां जहिड़ा वर्कर विकिणनि पिया त बाबा 50 रुपया पर बैग वटि, 100 बोरी खणी अचे तूं पैसा वठि, वञी खणी आ, पंहिंजे नाले सां खणी आ। इहो इशू ई ग़लति आहे त बारदानो मुंहिंजो आहे त मुंहिंजे नाले इशू थियो आहे त पेमेंट बि मुंहिंजे नाले इशू थिए न। पेमेंट ॿिए माण्हू जे नाले छो थी इशू थिए? वाहे सभु अनपढ़ियल वेठा आहिनि छा? हीअ सॼी चशमपोशी आहे। उन चशमपोशी सां कमु पियो हले, जंहिंमें हेठां खां वठी मथे ताईं मिलियल आहिनि ऐं जंहिंजी सभु कंहिंखे ख़बर आहे पछाड़ी जो कणिक खुटा इन में छो थी मिटी विधी वञे, कंहिंखां लिकल आहे। 3 सालनि जूं कणिकूं अञा गोदामनि में छो पियूं आहिनि? छा थर्म जा बुख ख़तमु थी वई आहे? सिंध में बुख आहे कान? ग़रीब इलाइक़ा के आहिनि ई कोन। उते ॾियो, तक़सीम करियो, सड़ी वेंदी, ख़तमु थी वेंदी। मिसकिननि खे ॾियो, छो नथा ॾियनि? छाकाणि उन में हिसो पती सुठो नथो मिले, भले सड़ी वञे त सड़ी वञे। पर छाजे करे वरी हेॾी वॾी करप्शन थिए पई? असांजा चूंडियल नुमाइंदा या ज़िले जे इंतिज़ामिया कन बंदि करे छॾियनि छा? हिकिड़ी ॻाल्हि हक़ीक़त सां चवंदुसि त ज़िले इंतिज़ामिया हुजे या खणी अञा मथे सिंध इंतिज़ामिया हुजे, ख़ुदि मुख़्तियार कोन आहिनि। उहे बि मथियां किन मिनिस्टरनि जा उतां जा इशारा आसरा मिलनि था त तोखे हीअं करिणो आहे, हीअं करिणो आहे। उन्हनि जे आर्डर ॾांहुं वेठा ॾिसनि, हू ख़ुदि मुख़्तियार कोन आहिनि। जेकॾहिं हू ख़ुदि मुख़्तियार हुजनि हा त आउं हल्फ़िया चवां थो तव्हांजा ऑफिसर एतिरो ॼाणनि था, एतिरो पढ़ियल आहिनि, एतिरो सम्झदार आहिनि त तव्हांजे शहरनि जी, तव्हांजी हेल्थ जी, तव्हांजी एजुकेशन जी, तव्हांजी हिन कणिक जी इहा कंडीशन कॾहिं बि न हुजे हा। हू पढ़िया लिखिया आहिनि, ईअं CSP ऑफिसर थी कोन वेठा आहिनि, पर हू किन आर्डरनि जे मातहत मजबूर आहिनि। पोइ उन मजबूरी में हू बि लाज़मी आहे, पोइ ख़ामोश बि आहिनि, कुझु पंहिंजा फ़ाइदा बि आहिनि। ॿई ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी अनपढ़ियल कोन आहिनि, नासम्झ कोन आहिनि। तव्हां खां असां खां सभिनी खां होशियार आहिनि। हुननि खे फुल पावर तव्हां ॾियो। हींअर कुझु पावर ॾिना विया आहिनि त तव्हांजी लॉ ऑर्डर में कीअं सुधारो अची वियो आहे। तव्हां असांजे सभिनी जे अॻियां आहे। वाहे छो? माना हुन कुझु फुल पावर ॾिनो वियो न साईं। तव्हांजी ज़िले इंतिज़ामिया हुजे या डिवीज़न जी इंतिज़ामिया हुजे, उनखे तव्हां फुल पावर चॼो, फ्री हैंड छॾियो, सभु कुझु करे सघनि था। सभु पावर हुननि वटि आहे, ॼाण बि अथनि। थैंक यू भाई साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, आबादगार अॻुवाणनि जा तव्हां वीचार ॿुधा। हिननि जो इहो चवणु हो त जेका कणिक आबादगारनि एतिरो वॾो नुक़सानु खाई, फी मण ते हुकूमत पारां 1300 रुपया मण मुक़ररु कयो वियो, अघु जेको मुक़ररु कयो, मगर आबादगारनि खे जेको बारदानो न मिलण जे करे आबादगारनि पारां वापारियुनि खे 150 खां 1100 रुपए ताईं कणिक ॾेई छॾी, अॼु ताईं बि उहा ॾियनि पिया। मगर अॼु ताईं जेके वापारियुनि खे आबादगारनि खे जेको बारदानो कोन पियो मिले। आबादगार भले रड़ियूं कनि या मीडिया ते रिपोर्टूं थियनि, मगर हिननि ऑफिसरनि खे कुझु बि न आहे। सिंध हुकूमत खे घुर्जे त फौरी तौर ते नोटिस वठी इन्हनि नाहेली कंदड़नि खे ऐं जेके इहे करप्शन कंदड़नि खे गिरफ़्तार करे हिन अवाम खे जेका सहूलियतूं मुहैया कयूं वञनि ऐं इन अवाम जा मसइला हल कया वञनि। नाज़रीन, पंहिंजे मेज़बान नज़ीर पंवर खे ईंदड़ प्रोग्राम ताईं इजाज़त ॾींदा। ईंदड़ प्रोग्राम में वरी कंहिं ॿिए मौज़ू सां गॾु हूंदासीं।